अस्सलामुअलैकुम नाज़रीन, ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं। कराची खां रिपोर्ट करे रहियो आहे मोहम्मद सालिम डायरी। गडाब जे इलाइक़े UC4 वार्ड 2 लासीगोड PS 97 में शनाख़ती कार्ड ठाहिण लाइ 3 ॾींहनि जे लाइ लासीगोड में नादरा मोबाइल गाॾी ॾिनी वई, जंहिंजो अॼु आख़िरी ॾींहुं आहे। रोज़ाना जे बुनियाद ते सिर्फ़ 50 टोकन ॾिना वञनि था ऐं टाइम घटि हुजण सबबि काफ़ी टोकन रहिजी वञनि था। उन मौक़े ते सरदारज़ादा मीर असद नबील गबोल जे कोऑर्डिनेटर मोहम्मद रफ़ी गबोल, काउंसलर अलावरायो ख़ासकेली ऐं ॿियनि चयो त असां PP क़यादत समेत सरदारज़ादा मीर असद नबील गबोल जा निहायत ई शुक्रगुज़ार आहियूं, जन जे कोशिशनि सां नादरा इंतिज़ामिया तरफ़ां 3 ॾींहनि जे लाइ शनाख़ती कार्ड ठाहिण जे लाइ गाॾी ॾिनी वई आहे, पर गाॾी वारनि खे सिर्फ़ 50 टोकन ॾिना विया आहिनि ऐं टाइम घटि हुजण सबबि काफ़ी टोकन रहिजी वञनि था। हिननि वधीक चयो त हू असांखे कम से कम हिकु हफ़्ते लाइ गाॾी ॾिनी वञे ऐं टाइम समेत टोकन बि वधाए ॾिना वञनि। हिननि चयो त अॼु आख़िरी ॾींहुं आहे, उन करे अवाम जो तइदाद तमामु घणो आहे। हिननि चयो त PP वाहिद पार्टी आहे जंहिं पंहिंजे हर दौरे हुकूमत में अणगणिया तरक़ियाती कम कराया आहिनि ऐं हर क़िस्म जूं सहूलियतूं अवाम खे फ़राहम कयूं आहिनि। PP हमेशह ताक़त जो चश्मो अवाम खे ई तस्लीम कंदो आहे।